ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु माण्हू हिकु डॉक्टर वटि वञे थो, हुनखे ॾेखारेसि थो। डॉक्टर हुनखे पर्ची ते सभु दवाऊं ववाऊं लिखी थो ॾेसि करे। 2-3 कलाके खां पोइ उहो पेशेंट वापसि थो अचेसि। चएसि थो डॉक्टर साहिबु जेका तव्हां मथां पहिरीं लाइन में जेको कुझु लिखियो आहे न उहा दवा नथी मिले। चएसि अरे चरिया उहो मां पेन खे टेस्ट पियो कयां, पेन बराबरि लिखे थी नथी लिखे, मूंखे कहिड़ी दवा थोरी लिखी आहे। डॉक्टर खे चई हैंड ते मां सभु मिलाए करे 15-20 मेडिकल स्टोर घुमी आयो आहियां, भई इहा दवा कहिड़ी आहे ख़बर पए। हिकिड़ो मेडिकल स्टोर वारो चए थो इहा दवा बंदि थी वई आहे, ॿियो चए थो हिन कंपनी जी कोन्हे, ॿिए कंपनी जी ॾिए, टियों चए थो अॼु न ईंदे सुभाणे घुराए ॾिए, चोथों चए थो हीअ त कैंसर जी दवा आहे, तव्हांजे घर में कंहिंखे कैंसर आहे, लख लानत थी। चओ साईं राम।